अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आतारा जड़। नाज़रीन, असां अॼु ॻाल्हाईंदासीं जेको वफ़ाक़ी बजट ते बहस जारी आहे नेशनल असेंबली में ऐं उन सां गॾोगॾु सेनेट में। उन हवाले सां मुख़्तलिफ़ व्यूज़ साम्हूं आया आहिनि अपोज़िशन जा, हुकूमत जा। ख़ासि करे ऐवान में सिंध में पानी जी खोट वारो मसइलो बि साम्हूं आयो आहे। मुलाज़िमनि जूं पगारूं जेके आहिनि उहो इशू बि तमामु घणो बहस हेठि रहियो। नेठि मजबूरन हुकूमत खे 10% पगारूं वधाइण जो ऐलान करिणो पियो। उन खां सवाइ GST वारो इशू अञा ताईं उन ते बहस जारी आहे। अपोज़िशन तमामु घणो एहतिजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं हाणे हुकूमत अञा ताईं त पंहिंजी इन ॻाल्हि ते बीठल नज़र अचे थी त उहा कंहिं सूरत में GST में जेको इज़ाफ़ो आहे 1% वारो उहो वापसि न वठंदी। हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका अॼु थी नेशनल असेंबली में, उहो तहरीक इंसाफ़ जो सरबराह इमरान ख़ान अॼु आयो असेंबलीअ में। हुन पंहिंजे उहिदे जो मेंबर तौरु कसम खयो ऐं उनखां पोइ हुन हिकिड़ी डिघी तक़रीर पिणु कई जंहिंमें हुन दहशतगर्दी जे हवाले सां, मुल्क में अमन अमान वारो जेको इशू आहे उन ते, करप्शन ऐं ॿिया मामला जेके आहिनि उन ते हिकिड़ो इहा तफ़सीली रोशनी विधी, पंहिंजो मौक़िफ़ रखियो ऐं उनखे अपोज़िशन सां गॾोगॾु हुकूमती बेंचुनि तां बि इमरान ख़ान जे हिन मौक़िफ़ खे साराहियो वियो। इन्हनि सभिनी मामलनि ते असां डिस्कस कंदासीं। मूंसां गॾु आहिनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां लाॻापियल MNA जेके गुज़िरियल 5 साल बि हिन ई ऐवान में मौजूदु रहिया। अपोज़िशन जो किरदारु हिननि अदा कयो, हाणे हुकूमती बेंचुनि ते आहिनि। डॉक्टर दर्शन साहब, सर तव्हांखे भलीकार बि चऊं था। पहिरीं तव्हां असांजे स्टूडियोज़ में अपोज़िशन जे MNA तौरु ईंदा रहिया आहियो, अॼु तव्हां हुकूमती बेंचुनि ते वेठा आहियो, तव्हां ते ज़िमेदारी बि आहे। वॾो मैंडेट बि मुस्लिम लीग नून खे हिननि चूंडुनि में मिलियो ऐं जेके ॻाल्हियूं कयूं तव्हांजी क़यादत, जेके मुल्क जा मसइला हल करण जा जूं महांगाई जो मसइलो आहे, दहशतगर्दी जो मसइलो आहे, लोड शेडिंग जो मसइलो आहे, पर बजट जेको आयो आहे उन बजट खे साम्हूं रखी करे ॾिसूं त आम माण्हू जा जेके उमेदूं रखियो वेठा हुआ त मुस्लिम लीग नून जी हुकूमत ईंदी ऐं असांजूं जेके मुश्किलातूं आहिनि उहे दूरि थींदियूं, ख़ासि करे गुरबत जे हवाले सां। त जेका हिन वक़्तु सॼी राय आमा आहे, आम माण्हू आहे, सरकारी मुलाज़िम आहिनि, मज़दूर तबिको आहे, उन्हनि सभिनी जी जेकॾहिं राय असां ॾिसूं था, प्लस अपोज़िशन बि आहे, उहो उन्हनि जो उन्हनि जी राय आहे। उहे चवनि था त हीउ जेको बजट आयो आहे इन सां गुरबत जेका आहे उहा घटिजण जे बदिरां गुरबत में इज़ाफ़ो थींदो, महांगाई वधंदी, आम माण्हुनि जूं मुश्किलातूं वधंदियूं। तव्हां कीअं था ॾिसो, हुकूमती बेंचुनि ते वेठा आहियो, बजट तव्हांजी हुकूमत ॾिनो आहे, तव्हां माण्हुनि जा इहे राय इन सां केतिरे हद ताईं मुतफ़िक़ कयो, केतिरो तव्हां सम्झो था त ग़लति प्रोपेगेंडा कई पई वञे? महिरबानी अता राजा साहब, तव्हां मूंखे हिते मान बख़्शियो। सभ खां पहिरीं त मां इहो ॿुधाईंदो हलां त हीउ बजट जेको आहे असांखे ॾींहं तमामु थोरा मिलिया, कुझु ॾींहं मिलिया जंहिंखां पोइ असांखे बजट पेश करिणो हुयो ऐं हीअ सभु शयूं असांखे वरिसे में मिलियूं। जेकॾहिं तव्हां थोरो पुठिते वेंदो, ऐं माण्हुनि जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, बजाए माण्हुनि जी ॻाल्हि बिल्कुलु बजाए जेके पोयां 5 साल या उनखां अॻु में 10-12 साल जेका हुकूमत डिक्टेटरशिप हली आहे, उन में मुल्क जंहिं हाल ते वञी पहुतो आहे त मुल्क में का शइ बची बि कोन्हे। असांजो दहशतगर्दी असां वटि, बम, सुसाइडल बम सभु असां वटि, लॉ एंड ऑर्डर असां वटि कोन्हे, करप्शन असां वटि अरूज ते आहे। तव्हां ॾिसो का बि शइ, को बि इदारो, PIA तबाह, रेलवे तबाह लॻी पई आहे, स्टील मिल ख़तमु लॻी पई आहे, को बि इदारो ठीकु कोन्हे ऐं हर जॻह ते तव्हां ॾिसो न, ईअं सम्झो मतिलबु हिकु ऊंधाई ऊंधाई आहे। पर अञा तव्हां जेकॾहिं माज़ी में वठंदो 99 में जॾहिं मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ हुकूमत ते राताऊं हयो वियो, जेकॾहिं उन टाइम खे तव्हां ॾिसंदो, डॉलर 27 रुपया हुयो, या पेट्रोल 15-16 रुपए ते हुयो, अटो केतिरे 10-12 रुपए ते या 8 रुपए ते हुयो, तमामु सस्ता हुई ऐं हर शइ, मोटरवेज़ ठहिनि पिया, एयरपोर्ट्स ठहिनि पिया, उहा सभु शइ मियां साहब पई ॾिनी। उन खां पोइ जॾहिं राताऊं हुयो, जेके 10-12 खां 13 साल जेको पीरियड आयो विच में, उन में जंहिं बि हुकूमत कई उन पाकिस्तान खे सफ़ा पुठिते करे छॾियो। हिकु तरफ़ असांजो क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ उनखे एशियन टाइगर जी तरफ़ वठी वञे पियो ऐं ॿी तरफ़ जॾहिं उनखे एटमी धमाका कया, तव्हां ॾिसो असांजी 7 ज़रफ़ी आहे असांजे मुल्क जी, जंहिं एटम बम ॾिनो उन सां छा असरु थियो, जंहिं एटम बम वरी उनखे जंहिं उन खे पाकिस्तान में धमाका करे ॾेखारिया, इंडिया जी अखियुनि में अखियूं मिलाए करे उन 5 कया त असां छिकियासीं, त उन सां छा असरु कयूं। उन खां पोइ इहे जेके 12-13 साल आहे, उनजो ज़िम्मेवारु केरु आहे? असां त हींअर अञा जुमो 8 ॾींहं बि न थिया आहिनि, असांखे वरिसे में ई सभु शयूं मिलियूं आहिनि, उन में मुश्किल फ़ैसिला करणा पवंदा। उहो सभु शइ जेकॾहिं दुनिया खां असां गॾु हलण जी कोशिशि कंदासीं, जेकॾहिं असां चवंदासीं असां जेको कर्ज़ु आहे उहो न वठूं ऐं कर्ज़ु बल्कि लाहियूं, एनर्जी ॾिसो क्राइसिस लॻो पियो आहे, बिजली 20 कलाक लोड शेडिंग आहे,
18 कलाक लोड डॉक्टर साहब ॾिसो 9 साल तव्हां मुशरफ जा कढी छॾियो, उनजी ॻाल्हि नथा करियूं त उन्हनि 9 सालनि दौरान छा थियो। 2008 में तव्हां MNA चूंडिजी आयो, तव्हां मुस्लिम लीग नून पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बूरबन मुआइदो कयो, उन खां पोइ गॾिजी तव्हां हुकूमती बेंचुनि ते वेठो। उन वक़्तु इसाक डार साहिबु नाणे जो वज़ीर थियो ऐं इसाक डार साहिबु जेका पंहिंजी पहिरीं स्पीच कई उन में उन वक़्तु 2008 में बि इहो चयो त मुल्क जो ख़ज़ानो ख़ाली आहे, मईशत तबाह आहे, कुझु कोन्हे मुल्क में, असां ईअं ख़ाली हथ न अची वेठा आहियूं। ठीकु आहे, उनजे बावजूदि तव्हां हुकूमत खां धार थी वियो। 5 साल पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा हुकूमत हलाई, कर्ज़ बि वरिता, ज़ाहिरा कर्ज़ हींअर जेका हद हिकिड़ी लिमिट मुक़ररु थियल आहे क़ौमी असेंबली जी या पार्लियामेंट मां, उन लिमिट खां 3% मथे आहिनि, वायोलेशन थी आहे उन लिमिट जी। पर उनजे बावजूदि उन्हनि माण्हुनि जूं पघारूं 125 खां 150 सैकड़ो ताईं वधायूं, जेका एग्रीकल्चर सेक्टर में सब्सिडी ॾिनी, कणिक जा ऐं ॿियनि जिन्सुनि जा अघ वधाया। त ओवरऑल असांजी जेका एग्रीकल्चर इकोनॉमी आहे उहा बहितर थी। असां अॼु एक्सपोर्ट पिया करियूं, 4-5 आइटम्स अहिड़ा आहिनि जिन में कणिक आहे, खंडु आहे, चांवर आहिनि। त इहे सभु शयूं हिकिड़ा क़दम खयां। इन मां हिकिड़े पासे इदारनि जी तबाही, तव्हांजी ॻाल्हि 100% सही आहे त इदारा तबाह लॻा पिया आहिनि, पर आम माण्हू असांजे ज़राअत सां लाॻापियल 50-60 सैकड़ो माण्हू ज़राअत सां लाॻापियल आहिनि। हाणे उन्हनि जी ज़िंदगी त बहितर कुझु थी, मुलाज़िम तबिको उहो ख़ुशहाल थियो, रोज़गार जा मौक़ा पैदा थिया। तव्हां कीअं था चओ त विरसे में हाणे इहे शयूं पीपल्स पार्टी खे विरसे में मिलियूं, जेको मूं तव्हांखे जीअं ॿुधायो, उहा साॻी सूरताल तव्हां सां बि आहे। तव्हां बि कुझु अवामी भलाई लाइ कुझु करे सघिया पिए। मां उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं मुल्क में मुल्क मज़बूत थींदो तेसि ताईं जेसि ताईं मुआशी तरह असां मज़बूत न थींदासीं। बिल्कुलु। अॼुकल्ह जेकॾहिं मुआशी हालत असांजी ख़राबु आहे, भली अवाम केतिरो ई मज़बूत तव्हां कंदो, जेसि ताईं मुल्क मज़बूत आहे त रियासत मज़बूत आहे, त अवाम मज़बूत आहे। एनर्जी क्राइसिस आहे, आम माण्हू तव्हां ॾिसो न बिजली केतिरी महांगी थी वई आहे असां वटि। बिल्कुलु। एनर्जी क्राइसिस ते असांखे कुझु न कुझु जेके दलदल में असां फाथा आहियूं, पोइ हुकूमत कुझु न करे सघी। हालांकि 5 साल जेकॾहिं मिलिया, उन में असां लॉ एंड ऑर्डर ते कंट्रोल कयूं आहे, करप्शन ते कंट्रोल कयूं आहे, ॿाहिरि इन्वेस्टमेंट असां वटि अची आहे। जॾहिं इन्वेस्टमेंट अची आहे, पैसो असां वटि अची आहे, त असांजी इकोनॉमी मज़बूत थी आहे। सही। उहा शइ बि असां गुज़ारे छॾीसीं। 9-5 साल ॿिया बि हलिया विया, हुनमें 13-14 साल थी विया। हाणे असांखे जेकॾहिं पंहिंजे पेरनि ते बीहणो आहे, जेकॾहिं जेको असां हथु फैलायूं था उहो फैलाइण खां रोकणो आहे पाण खे। जेकॾहिं असांजो मुस्तक़बिल जेको आहे, जेकॾहिं असांखे पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ करिणो आहे, त असांखे 2-3 साल भली 5 साल ई हुजनि, जेकॾहिं असां थोरा सख़्तु असां मयर्स वठंदासीं हिन सिस्टम खे सिधो करण जे लाइ, त मां सम्झां थो उहो पाकिस्तान जे 50 सालनि जे लाइ, 100 सालनि जे लाइ बहितरु आहे। बजाए इन जे असां ॿिया उहे साॻिया स्टेप खणंदा हलूं जेके पोयनि गवर्नमेंटनि खयां नी, ऐं पाकिस्तान अञा पुठिते धिकींदा हलूं, बजाए इन जे त असां पंहिंजो पाण ते भाड़ियूं। असांजी अवाम एतिरी ख़ुदि कफ़ील आहे, असांजो माण्हू एतिरो जेको आहे ख़ुददार बि आहे, जेको हिन मां सम्झां थो इन खे मुंहुं ॾेई वेंदो ऐं असां हिन जेको क्राइसिस मां हुन मां निकिरी बि ईंदासीं। डॉक्टर साहिबु रुॻो पुछणी हुजे, मज़दूर जेको तव्हां बि हाणे ज़ाहिरा बराड़ी वारे इलाइक़े सां तालुक़ु रखो था ऐं आम माण्हू सां गॾु उथो वियो था, 200 रुपया जेको ॾियारी कमाए थो उहो हिन महांगाई जे दौर में कीअं गुज़ारो कंदो, या जेको इहो पघारदार तबिको आहे उहो गुज़ारो कीअं करे। पार्लियामेंटेरियंस जा तफ़सील अचनि था, उहे केतिरो टैक्स अदा कंदा उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। आम माण्हू त उन्हनि ते इनडायरेक्ट टैक्सिस आहिनि, जनरल सेल्स टैक्स आहे, ॿिया टैक्स आहिनि, इनकम टैक्स आहे पघारदार तबिके ते, उहे त टैक्स ॾियनि था, पार्लियामेंटेरियंस ख़ुदि नथा ॾियनि। जेके माण्हू टैक्स नथा ॾियनि उन्हनि ते तव्हां टैक्स लॻायो, उन्हनि खां पैसा कढो, इन जे बदिरां तव्हां आवाम ते जेको अॻु में ई टैक्सनि जे बारे में दॿियल आहे उन ते ई तव्हां पिया वधीक टैक्स। न एग्ज़ैक्टली इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे, इन सां असां बि एग्री कयूं था पिया। टैक्स हर माण्हू ते लॻाइणु घुरिजे, जेको बि पाकिस्तानी आहे, जेको टैक्स ॾियण जे क़ाबिल आहे, जेको आइन जे मुताबिक़ आहे, लॉ जे मुताबिक़ आहे, उन सभिनि खे टैक्स जे ज़मरे में आंदो वञे ऐं टैक्स जो दाइरो एतिरो वसी कजे। तव्हां ॾिसो असां वटि टैक्स चंद % माण्हू ॾींदा आहिनि। बिल्कुलु। जेको माण्हू ॾींदो आहे त उहो ई ॾींदो रहंदो आहे, ॿियो कोई ॾिए बि कोन थो। जीअं तव्हां ॾिसंदो जेकॾहिं वापडा ते अचो था पिया, तव्हां बि सिंध में रहो था, असीं बि रहूं था पिया। सिंध में जेको बिल भरे थो बिजली जो उन ते डिडक्शन बि लॻे थी, बिल्कुलु, उन ते ॿियूं चार्जिस बि लॻनि थियूं, ऐं जेको नथो भरे त उहो हीटर ते मानी बि पचाए पियो। बिल्कुलु। त इहो सिस्टम आहे न, सिस्टम जी ख़राबी आहे, एक्चुअली माण्हू जो कसूर न आहे, हीअ सिस्टम जी ख़राबी आहे। असां जेकॾहिं हिकु सिस्टम सिधो कंदासीं, असां जेकॾहिं माण्हुनि खे उन खे अवेयरनेस ॾींदासीं, त मां सम्झां थो माण्हू इन ॻाल्हि खे मञींदा। हाणे हिन दफ़े पहिरियों दफ़ो
पाकिस्तान में टर्न आउट वोटरनि जो थियो आहे मुंहिंजे ख़्याल में 70s में थियो हुजे एतिरो थियो हुजे बाक़ी अॻु में हमेशह 50-60 हज़ार ते MNA खटी ईंदो हुयो 7,000 ते 70 ते MNA थी वेंदो हींअर 1.5 लख वोट लख वोट त MNA खटियो आहे तव्हां ॾिसो माण्हुनि में अवेयरनेस अचे थी ऐं माण्हू निकिता हिन दफ़े ॿाहिरि हिन दफ़े माण्हू निकिता हालांकि असां ते ताना लॻंदा हुया त हीअ फ्रेंडली अपोज़िशन आहे फ्रेंडली अपोज़िशन आहे पर असां हर उन जॻह ते जिते पाकिस्तान जे मुफ़ाद में कमु हुयो असां 18 तरमीम जी बि सपोर्ट कईसीं NFC अवार्ड जी बि सपोर्ट कईसीं असां पर जिते जीअं जजिस जो मसइलो जेकॾहिं गवर्नमेंट ॻाल्हि न पई ॿुधे त असां रोडनि ते बि निकिरी आयासीं ॻाल्हि इहा आहे त मुल्क में अदल ऐं इंसाफ़ हूंदो टैक्स जो सिस्टम सही हूंदो लॉ एंड ऑर्डर बहितर हूंदो करप्शन ते कंट्रोल हूंदो मां सम्झी 5-6 ॻाल्हियूं इन ते जेकॾहिं कंट्रोल थी वञनि त असांजे मुल्क में काफ़ी इन्वेस्टमेंट बि ईंदी ऐं असांजो मुल्क घणो मज़बूत बि थी वेंदो न ओवरऑल मुस्लिम लीग नून जी जेका पार्लियामानी पार्टी आहे उते ज़ाहिर चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे उहे पंहिंजे तकनि में वञनि था उते जे अवाम जो फीडबैक उन्हनि खे हूंदो पार्लियामानी पार्टी छा थी सोचे जेको GST 1% वधियो आहे जंहिं ते सॼे मुल्क में गोड़ आहे अपोज़िशन बि चवे पई अवाम बि चवे पई छा हुकूमत इन मामले ते को गौर वीचार करे पई त इहो 1% वापसि ॻाल्हि इहा आहिनि असीं त हर उहा ॻाल्हि चवंदा आहियूं जेको तनक़ीद बराए इस्लाह हुजे असां उनखे क़बूल कंदासीं सही तनक़ीद बराए तनक़ीद अपोज़िशन या सियासत में हर को कंदो रहंदा पर को ॿुधाए सही ॿियो को अल्टरनेट छा आहे इन जो जेकॾहिं इन जो को अल्टरनेट सुठो को अल्टरनेट ॾे बिल्कुलु असां उहो डिस्कस कंदासीं उन सां वेही शेयर बि कंदासीं न पर असां उहा ॻाल्हि बि मञींदासीं अपोज़िशन बि चवे थी ऐं जेके असांजा दानिश्वर आहिनि उहे बि चवनि था त तव्हां स्टॉक एक्सचेंज खे बख्श करे छॾियो आहे न त को टैक्स कोन्हे रियल एस्टेट ते तव्हां टैक्स लॻाए सघिया पिए वॾो हिकिड़ो कमाई जो ज़रियो आहे रियल एस्टेट उन ते तव्हां टैक्स कोन्हे लॻायो आम माण्हू ते तव्हां टैक्स लॻाए छॾियो आहे न प्रॉपर्टी टैक्स जेकॾहिं थोरो अची वियो आहे कयो बि आहे त उन ते बि माण्हू रड़ियूं कनि पिया अपोज़िशन वारा रड़ियूं कनि पिया त भई 2 कैनाल या 5 कैनाल जेको आयो आहे त भई एतिरो टैक्स छो थो लॻे पियो ॻाल्हि इहा आहे त मां एतिरो सालनि जी गंद आहे ख़राबी आहे जेकॾहिं उनमें के ग़लतियूं बि हूंदियूं ज़रूरु न आहे सभु शइ परफेक्ट हुजे जेकॾहिं किथे ग़लती आहे त उनजी इस्लाह लाइ अॻियां अचनि वेहनि कमेटियूं ठाहिनि जेके सुठियूं सजेशन हूंदियूं असां बिल्कुलु उहे खणी हलंदासीं जीअं पघारुनि वारे इशू ते उहो थियो 10% वधायो गवर्नमेंट बिल्कुलु न पर जेको तव्हां शुरू में चयो छा मुस्लिम लीग नून जी ओवरऑल पॉलिसी इहा आहे त फ़िलहालु अवाम कड़ी गोरी खाए 2 सालनि लाइ 3 सालनि लाइ बिल्कुलु अवाम छा पूरे पाकिस्तान जे अवाम खे थोरो सबर बि करिणो पवंदो थोरी तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी जेकॾहिं असांखे सिस्टम खे सिधो करिणो आहे इदारा मज़बूत हूंदा न जेकॾहिं त पोइ मां सम्झां थो हुकूमत अचे हुकूमत वञे का बि हुकूमत अचे का बि हुकूमत वञे उनखे फ़र्क़ु न पवंदो अदारा मज़बूत हुजनि तव्हां ॾिसो जेकॾहिं उहो 2nd वर्ल्ड वार हुई जॾहिं मिनिस्टर चर्चिल खां कंहिं पुछो चवंदा मुल्क में तबाही लॻी पिया तव्हां जेको आहे जंग वंग बंदि करे छॾियो माण्हू सफ़ा रोडनि ते अची विया आहिनि त उन हिकिड़ो ई सुवालु पुछो त मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त अदालतूं कमु कनि थियूं सही तरीक़े सां या न उहो चयो अदालतूं कमु कनि थियूं उहो चयो बसि ठीकु आहे जेकॾहिं अदालतूं कमु कनि थियूं माण्हुनि खे इंसाफ़ मिले थो मुल्क में सभु शइ ठीकु थी वेंदी तव्हां जंग खे कंटिन्यू कयो ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं हाणे पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में सुप्रीम कोर्ट जे जजिस बि पंहिंजा आज़ादाना फ़ैसिला कया आहिनि पहिरियों दफ़ो माण्हुनि खे कंहिंखे इंसाफ़ जी उमेद बि नज़र आई आहे ऐं इहा शइ जेकॾहिं कंटिन्यू रही इहो प्रोसेस कंटिन्यू रहियो ऐं इहो डेमोक्रेसी बि ख़ुदि इहो बि हिकु प्रोसेस आहे सिखण जो इहे 2-4 इलेक्शन कंटिन्यू रहियो जेकॾहिं माण्हू ॾिठो भाई हीअ असांजो कमु सही नथो करे पियो त उहो उनखे बिल्कुलु थोॾे छॾींदा उहो उनखे अॻियां ई कोन छॾींदा जॾहिं इलेक्ट्रोल वोट आहे तव्हां माण्हुनि जो कमु न कंदव माण्हुनि जी ॻाल्हि न मञींदव माण्हुनि खे रिलीफ न ॾींदव त माण्हू तव्हांखे पाण ई ऑटोमेटिकली परे करे छॾींदा पर जेका तबाही मचियल आहे उनखे ठीकु करण लाइ कुझु न कुझु माण्हुनि खे बि कुर्बानी ॾियणी पवंदी चलो डॉक्टर साहब टाइम थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां मोटी अचूं त उहो इशू हिकिड़ो पाकिस्तान पीपल्स पार्टी उथारियो आहे पार्लियामेंट में पाणी जी खोट वारो उन ते पाण ॻाल्हाईंदासीं टाइम थियो ब्रेक जो नाज़रीन असां गॾु रहिजो अचूं था नंढी साई खां पोइ नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार डॉक्टर साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी के मेंबर्स असेंबली जो हाँ बजट सेशन में एहतजाज किया है तमाम घणो तो सिंध में पानी की खोट है 91 वारे मुआदे ते अमल न पे थे अयास उमरो साहब हो नवाब यूसुफ टालपुर हो बया मेंबर हुआ एहसन इकबाल चो तो तव्हांजी पार्टी इलाक़ाई पार्टी थी वही है तव्हां सिंध जी रुगो ॻाल्हि पिया कयो पर हूअं ॾिठो वञे सिंध में हिन वक़्तु कोटड़ी खां हेठि त पाणी आहे ई कोन ऐं जेके वाह आहिनि उनखे पाणी घटि मिलियो आहे चश्मा जलम लिंक केनाल खुलियो पियो आहे ऐं हूअं उसूलनि थियणु त ईअं खपे जॾहिं सिंध में पाणी जी खोट हुजे त लिंक केनाल न हलणु खपनि इहो हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे बाक़ी 91 वारे मुआदे तहत ज़ाहिर का अहिड़ी पाबंदी कोन्हे त ओवरऑल मुस्लिम लीग नून जी हुकूमत अचणु शर्त इन क़िस्म जो तसर छो पियो पैदा थिए मूंखे पाण खे हैरत थिए थी पई तव्हां ॾिसो त मुस्लिम लीग नून जी हुकूमत खे घणो टाइम थियो आहे 15 ॾींहं बि कोन्हे थिया बिल्कुलु ठीकु आहे
ऐं हीअ त अॻु में पाण सिंध में बि हुकूमत में हुआ, मर्कज़ में बि हुकूमत में हुआ, ऐं उन में जेकॾहिं तव्हां 91 जो अकार्ड जी ॻाल्हि था कयो त उहो कंहिं कयो, उहो बि मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ हुयो हुकूमत में प्राइम मिनिस्टर, उन कयो, उन पंजाब खे घटि करे सिंध खे पंहिंजे हिसे जो हर तरीक़े जो पाणी जेको बि अकार्ड थियो मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ हा उन ते बाद में पर हिकिड़ो ॿियो तव्हांखे ॿुधायां त माना हीअ जेको आहे जेका ॻाल्हि पिया कनि, तव्हां ॾिसो त मेंबर जेको ॾह हुयो उहो 2010 ते वफ़ाक़ जो मेंबर जेको जनरल मुशर्रफ बिल्कुलु उहो 2010 में उहो जेको आहे मुंहिंजो ख़तमु थियो पीरियड, त उन खां पोइ हाणे हले पियो 2013 टे साल भला वफ़ाक़ जो नुमाइंदो कंहिंखे करिणो हुयो, पीपल्स पार्टी खे करिणो, तूं 3 साल किथे हुया, छो न पंहिंजो मेंबर सिंध मां आंदो, बजाए जे वापडा जो जेको मिनिस्टर हुयो मुंहिंजे ख़्याल में मुख़्तियार अहमद, उन हा अहमद मुख़्तियार, उन हिकु नुमाइंदो लिखी ॾिनो CM मूंखे बि हुयो त उहो पंजाब मां हुयो, त उन ते भला हीअ छो ख़ामोश रहिया, त मूंखे पाण खे हैरत थिए थी पई त 5 साल जी हुकूमत हिननि जी हुई, उन में अकार्ड ते अमल छो न थियो, जॾहिं मथे बि पाण हुया हेठि बि पाण हुया, सभु शइ छो न थियो, ॻाल्हि उहा ई आहे त भई जॾहिं ही पाण रहनि था इनखे सभु शयूं विसरी थियूं वञनि। अयाज़ सुमरे साहिब सां असांजी पहिरीं बि ॻाल्हि ॿोल थी प्रोग्राम खां अॻु में, ऐं हू एयरपोर्ट ते मौजूदु हुआ, ऐं हुन सां इन इशू ते ॻाल्हाइणो पियो, मामिलो इहो उथारियो उन्हनि नेशनल असेंबली में, असां चाहियो पियो त उन्हनि जो मौक़िफ़ अचे, पर उन्हनि जो मौक़िफ़ ओवरऑल त इहो ई हो त सिंध में असां पाणी जे हवाले सां ज्यादती पई थिए, बिल्कुलु ज्यादती थिए पई, मां उहा ई ॻाल्हि चवां पियो, पर उन जो ज़िम्मेवार केरु आहे, मां सिर्फ़ु इहो तव्हां खां पुछां थो, जेके हीअ 5 साल हुकूमत में रहिया त उन्हनि छा कयो, हुनमें केतिरी अॻुभराई कई, उन्हनि जो सबूत इन मां ई वठो, 3 साल सिंध जो को नुमाइंदो हितां न आयो, जॾहिं मर्कज़ में बि हुकूमत पीपल्स पार्टी, सिंध में बि हुकूमत पीपल्स पार्टी, त पोइ हाणे कीअं था ब्लेम कनि हुकूमत खे 15 ॾींहं थिया। सभिनी खां वॾी ॻाल्हि त उन में इहो जनरल मुशर्रफ जंहिंखे असां हिकिड़ो आमिर जो दौर चऊं था, उहो ई मेंबर उन पंहिंजे दौर में हिकिड़ो सिंध जे फेवर में डिसीजन कयो, ऐं सिंध जे माण्हुनि उन वक़्तु उनजे अॻियां इहो मामिलो उथारियो त इर्सा जे फोरम ते, छो त वफ़ाक़ जो नुमाइंदो घणो करे पंजाब मां अचे थो, तंहिं करे अक्सर राय जे बुनियाद ते फ़ैसिला थियनि था, सिंध खे नुक़सानु थिए थो, त जनरल मुशर्रफ उन किराए खे जेको आहे ख़तमु करण लाइ उन इहो माना तरमीम कई, जेको इर्सा जो एक्ट आहे उन में, ऐं उन तरमीम वसीले इहो लाज़मी बणायो वियो त सिंध में मेंबर हूंदो, ऐं तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई त चौधरी अहमद मुख़्तार जे दौर में वापडा पारां नॉमिनेट थियो हिकिड़ो चौधरी मुश्ताक, हा, ऐं उनखे उहा समरी वज़ीर आज़म ॾांहुं वई, पोइ उहो कुझु सबबु आहे जंहिंजे करे उहो नॉमिनेट न थियो, पर उनजे नॉमिनेट न थियण जो बि नुक़सानु सिंध खे थियो, छो त जेकॾहिं फेडरल मेंबर नॉमिनेट नथो थिए त उन सूरत में वफ़ाक़ जी नुमाइंदगी करे थो फेडरल फ्लड कमीशन जो चेयरमैन, ऑलरेडी पंजाब सां आहे, अकेलो करे थो, हा, ऐं पंजाब सां आहे, इन करे हिन वक़्तु जेके फ़ैसिला थिया आहिनि से सभु इन करे ई सिंध जे ख़िलाफ़ थियनि पिया, जो हुते कोन्हे मां त आहे बि कोन्हे, ऐं उहो उन जा ज़िम्मेवार मां चवंदुसि पीपल्स पार्टी वारा ख़ुदि आहिनि, न हलो पीपल्स पार्टी वारनि इहो कयो, मुस्लिम लीग मुंहिंजे ख़्याल आहे इन ते तव्हां ॿियो प्रोग्राम कयो, उनखे घुरायो, उन्हनि जो बि मौक़िफ़ वठो, त उन ते वेही करे इन ते डिस्कशन अलहदा कजे, पर इहो त ॻाल्हि साम्हूं आहे, क्लियर आहे, जेके फैक्ट फिगर मां तव्हांखे ॿुधाया आहिनि, इहा हक़ीक़त आहे, इन में को बि ज़रे जो बि को कूड़ कोन्हे। अच्छा, ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिब, हाणे तव्हां पाण ॻाल्हि कई त 91 जो वाटर अकार्ड मियां साहिबु कयो, ऐं उन वक़्तु हालांकि सिंध जे माण्हुनि खे तमामु घणियूं रिज़र्वेशन हुयूं, सिंध जे आबादगारनि, सिंध जे क़ौम परस्तनि, ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी बि उनजी मुखालफ़त कई हुई, पर उन खां पोइ जीअं वक़्तु गुज़रंदो वियो त हाणे सभु दुरियूं चवनि थियूं त 91 वाटर अकार्ड ते अमल थियणु खपे, अमल न पियो थिए, इहा हक़ीक़त आहे हिकिड़ी, कॾहिं वज़ारती फार्मूलो थो अची वञे, कॾहिं टिरखो फार्मूलो अचे पियो, तव्हांजो पंहिंजो कयल अकार्ड आहे, उनखे आख़िर तव्हां इम्प्लीमेंट छो नथा करायो, तव्हांजी हुकूमत आहे, बिल्कुलु हाणे इन ते अमल थींदो, बिल्कुलु असां सिंध सां कॾहिं बि ज़्यादती थियणु कोन ॾींदासीं, इन ते अमल थींदो, हीअ जेका ॻाल्हि आहे, छो जो तव्हांखे मूं ॿुधायो असांखे थिया आहिनि सिर्फ़ु 8-10 ॾींहं हुकूमत में आहिनि, हाणे उन में बजट मथां 3 ॾींहंनि खां पोइ असांखे बजट पेश करणी, बजट मथां सर ते आहे, इहो जीअं मामिलो बजट अप्रैल ख़रीफ़ वारो मौसम तो हले पई, टाइम गुज़री वियो उन जो, पर हीअ जीअं बजट ख़तमु थींदो असां वेही करे बिल्कुलु इन खां इहो मसइलो माण्हू इहे ख़ातिरी कराइनि, छो त हाणे ख़रीफ़ जी मुंद जेका आहे उन लाइ फ़ैसिलो त 31 मार्च ते थी वियो, जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई या निगरान हुकूमत हुई, ऐं हाणे हीउ हलंदो सेप्टेंबर 30 सेप्टेंबर ताईं, 1 अक्टूबर में जेको रबी शुरू थींदो, सिंध जा माण्हू ख़ातिरी कनि त मुस्लिम लीग नून अकार्ड ते अमल कराईंदी। मुस्लिम लीग सिंध सूबे सां तव्हांजो मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो प्यारु ॾिसो, हर जॻह ते हर सतह ते प्रायोरिटी सिंध सूबे खे ॾिए थो पियो, पंजाब खां वधीक ॾिए थो पियो, ऐं उहो बिल्कुलु मां तव्हांखे दावा सां चवंदो त अॻिते लाइ जीअं मियां साहिबु थोरो इहे
कि टाइम असांजो थिए इहो त असां उन में करे वठंदासीं, सिंध जो मसइलो हल थी वेंदो इहो। अच्छा डॉक्टर साहब, जेका तव्हां ॻाल्हि कयो था पीपल्स पार्टी, चलो हिकिड़ो त फीडल मेंबर वारो न कयो, ॿियो तव्हां जेका ॻाल्हि कयो था त पाकिस्तान पीपल्स पार्टी 5 साल रही इक़्तिदार में, यानी हुन दौरान 10 मुंदूं आयूं, ख़रीफ़ ऐं रबी साल में 2 मुंदूं थियनि थियूं, त 10 मुंदुनि मां तव्हां इहा स्टडी कई आहे त घणा दफ़ा अकाश जे पहिरां टूट पाणी जी विछ थी? मुंहिंजे ख़्याल में छो जो मुंहिंजो त एतिरो हुन में वास्तो न आहे, 10 दफ़ा थी हूंदी घटि में घटि। न 10 दफ़ा त फ़ैसिला थिया, पर 91 वारे मुआदे ते पीपल्स पार्टी जी हुकूमत घणा दफ़ा अमल करायो पाण? मां उहो ई त तव्हांखे चवां थो न, इन ते पाण हिकु प्रोग्राम कंदासीं, वेही करे हुन खां रूबरू पुछंदासीं, बजाए जे हाणे पाण वेही डिस्कस कयूं, उनजो मौक़ो बि साम्हूं हुजे, गॾु वेठा हुजनि, त उन ते वेही डिस्कस कबो, तव्हां ॾिसजो त पाण इन जा पाण ज़िम्मेवार थींदा। अच्छा डॉक्टर साहब, हुन खां सवाइ हिकिड़ो ॿियो सिंध जे माण्हुनि खे तमामु घणो एतिराज़ रहियो आहे, तव्हां जे बि साम्हूं आहे ग्रेटर थल कैनाल ते एहतजाज सिंध में थिया ॿिया, त ग्रेटर थल कैनाल जे हवाले सां छा तव्हां पंहिंजी पार्टी में आवाज़ु उथारींदो? पीपल्स पार्टी त पंहिंजे सॼे 5 सालनि दौरान उन लाइ फंड बि रखंदी रही, ऐं उहो तक़रीबन उन जो हिकिड़ो पोर्शन त मुकमिल बि थी चुको आहे, पर सिंध जे माण्हुनि खे रिज़र्वेशन आहिनि। जेकॾहिं मुस्लिम लीग नून सिंध जे अवाम जो भलो चाहे थी, उन लाइ को साफ़ कार्नर आहे मुस्लिम लीग नून वटि, त छा इन ते नज़रसानी कंदी मुस्लिम लीग? मां तव्हां ॿुधायां, सिंध जो जेको बि मसइलो हूंदो, जेका बि ॻाल्हि हूंदी, पाकिस्तान मुस्लिम लीग सिंध जे अवाम जे फ़ैसिले खे क़बूलु कंदी, जेको अवाम फ़ैसिलो कंदी असांखे उहो ई क़बूलु हूंदो। असां इहो आवाज़ बि बिल्कुलु उथारींदासीं, ऐं उनखां पोइ बाक़ाइदे हिकिड़ी कमेटी ठाही वेंदी, उहा पोइ वेही करे माण्हुनि सां मिली करे उहो जेको बि पोइ अवाम जो फ़ैसिलो आयो, जेको अवाम जो रायो आयो, उन राय जो असां एतिराम कंदासीं, ऐं असां बिल्कुलु उन ते ई अमल कंदासीं। अच्छा हिकिड़ी ॿी शइ जेके सिंध जा माण्हू जंहिं ते मुस्लिम लीग नून जी पॉलिसी ॼाणणु चाहींदा, तव्हां ज़ाहिर आहे जेको असांखे नज़र आयो आहे, मुस्लिम लीग नून जी जेका मरकज़ी क़यादत आहे उनखे तमामु वेझा आहियो, पुराणा बि आहियो मुस्लिम लीग नून में, ऐं पार्लियामेंट में वरी तव्हां आया आहियो ॿीहर। अॻु में लाहौर हाई कोर्ट पीपल्स पार्टी जे हुकूमती दौर में हिकिड़ो फ़ैसिलो कयो कालाबाग डैम जे हवाले सां। अॼु कल्ह वरी सुप्रीम कोर्ट में हिकिड़ी पिटीशन दाख़िल थी आहे त कालाबाग डैम तमीर करायो। ओवरऑल मुस्लिम लीग नून कालाबाग डैम जे हवाले छो त असांखे 99 जो तजुर्बो आहे, उन वक़्तु मियां नवाज़ शरीफ़ ऐलान कयो कालाबाग डैम ठाहिण जो, ऐं तव्हांजे ई इलाइक़े में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कमू शहीद ते अची धरणो आयो हो, उहो तव्हांजे बि इल्म में हूंदी शइ, त हाणे मुस्लिम लीग नून जो कालाबाग डैम जे हवाले सां मौक़िफ़ छा हूंदो? असांजो जेको 99 में मौक़िफ़ इहो हुयो त असां तव्हां ॾिठो जेकॾहिं धरणो लॻो, अवाम जो रायो साम्हूं अची वियो, उनखां पोइ छा थियो? मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ इहो ई फ़ैसिलो कयो त भई जेसि ताईं चारई सूबा राज़ी न थींदा, ख़ासि करे सिंध ऐं ख़ैबर पख्तूनख्वा इहे राज़ी न थींदा, एसि ताईं कालाबाग डैम न ठहंदो। ऐं असांजो कॾहिं इहो पार्टी में बि डिस्कस न थियो आहे त भई कालाबाग डैम ठहणु घुरिजे। हीअ पंहिंजे लेखे ज़ाहिर आहे, हर कंहिं सूबे जो अवाम पंहिंजो पंहिंजो रायो रखे थो पियो, हर कंहिं माण्हू जी पंहिंजी पंहिंजी राय आहे, ऐं राय इज़हार जी आज़ादी बि आहे, डेमोक्रेसी इनखे ई चइबो आहे। जेकॾहिं को कोर्ट में वियो आहे त को असांजी पार्टी जो कोई माण्हू न वियो आहे, असांजी पार्टी ख़ुदि न वई आहे, जेकॾहिं को ॿियो माण्हू वियो आहे त उनखे असां कुझु नथा करे सघूं, पर असांजो जेकॾहिं लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो आयो, उनखां पोइ बि मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जो इहो चिटो मौक़िफ़ आहे, क्लियर कट मौक़िफ़ आहे त जेसि ताईं सिंध ऐं KPK राज़ी न थींदा, एसि ताईं कालाबाग डैम जो असां सोचे बि नथा सघूं पिया। त इन जे करे मां सिंध जे अवाम खे इहा ख़ातिरी करायां थो, जेकॾहिं सिंध जी अवाम राज़ी न आहे, ऐं बिल्कुलु राज़ी बि कोन्हे, हर कंहिंखे ख़बर आई आहे उहो राज़ी आहे बि कोन ऐं थींदी बि कोन, ऐं जेकॾहिं सिंध जी अवाम राज़ी नथी थिए, KPK राज़ी नथो थिए, त कालाबाग डैम बिल्कुलु न ठहंदो। अच्छा तव्हांखे त ख़बर आहे सिंध जो अवाम न राज़ी आहे न अॻिते राज़ी थींदो, पोइ उनखां पोइ जेकॾहिं जी त ॻाल्हि ई नथी, इन जे करे असां ज़िक्र बि कोन था कयूं। असां त पर्टिकुलर एज़ अ पार्टी मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ किथे ज़िक्र न कयो आहे त कालाबाग डैम ठहणु घुरिजे। हालांकि घणो प्रेशर आहे, सभु माण्हू चवनि था पिया पंजाब मां, ज़ाहिर हर कंहिं माण्हू खे पंहिंजी पंहिंजी प्रायोरिटीज़ हूंदियूं आहिनि, पर पोइ बि तव्हां पाण विटनेस आहियो इन ॻाल्हि जा त भई मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ किथे बि इहो ज़िक्र तक न कयो आहे त को कालाबाग डैम ठहणु घुरिजे। सही आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि त सम्झणु चाहियूं था, तव्हां ॾिठो गुज़िरियल 5 साल तव्हां अपोज़िशन में वेठा हुयो, सिंध में जेका सूरत हाल हुई हुकूमत जी, करप्शन हुई, ॿिया इल्ज़ाम हुआ, बदउनवानियूं न हलियूं, बेड गवर्नेंस हुई, सभु शयूं हुयूं, उनखां पोइ लोकल गवर्नमेंट जो हिकिड़ो निज़ाम मुतारिफ़ करायो पाकिस्तान पीपल्स पार्टी, जंहिं ते तमामु घणो गुस्सो सिंध जे अवाम में, ज़ुल्फ़िकार आबाद जी रिथा उन्हनि ॾिनी। उनजे बावजूदि जॾहिं चूंडूं थी थियनि त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻे खां वॾी अक्सरियत में कामयाबु थी आई, त इनजी असां छा सम्झूं? पीपल्स पार्टी कामयाबु थी आहे या अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि उहे पंहिंजो किरदारु अदा न करे सघियूं, जेको ख़ाल पैदा थियो अवाम में कावड़ी उनखे सहेड़े न सघियूं? इहा ॻाल्हि त हिन दफ़े वाज़े थी आई आहे।
बिल्कुलु पीपल्स पार्टी उते कामयाबी हासिल कई आहे, जंहिं तरीक़े सां कई आहे इहा हर कंहिंखे ख़बर आहे। असां उन बहस में नथा वञूं। मां सिर्फ़ु इहो चवंदो त हिन दफ़े जेका इलेक्शन थी आहे, जंहिं खटियो आहे उहो बि परेशान आहे, जंहिं हारायो आहे उहो बि परेशान आहे। सही जंहिं हारायो आहे उनखे ख़बर न आहे त मां छो हारायो आहे, जंहिं खटियो आहे उनखे इहा ख़बर न आहे मां कीअं खटियो आहे। ख़ासि करे सिंध में त धांधली जी इंतिहा थी वई। जेकॾहिं तव्हां ॾिसो न वोट जिते 50,000 वोट आहे त उते कास्ट 50,000 जो 50,000 बि थियो आहे। इहो करे ज़िंदगी में न थियो आहे। टर्न आउट भली केतिरो बि वधियो हुजे पर एतिरो नाहे वधियो, न वधियो जे 100% कास्टिंग थी वञे। मां तव्हांखे काफ़ी हिन जा मिसाल्स बि ॾेई अहिड़ा त पंजाब में मिसाल आहिनि, केपी में हर मिसाल जॻह आहिनि। ते, हर जॻह ते। मां चवंदो हिन दफ़े इहा जेका इलेक्शन इन जे करे असां चवंदा इलेक्टोरल रिफॉर्म्स थियनि। इलेक्टोरल रिफॉर्म्स थियनि सही तरीक़े सां, नए तरीक़े सां तकबंदियूं बि थियनि, वोट जो इंदिराज बि थिए ऐं जेको वोट ॾियण जो तरीक़ेकार हुजे उहो बि एतिरो साफ़ शफ़ाफ़ हुजे, बाक़ी थंब इम्प्रेशन सां हुजे जीअं जेको खटे जेको हराए। घटि में उनखे इहा शिकायत न हुजे त जेको आहे असां इलेक्शन हाराई आहे या असां खटी आहे। हाणे खटण वारो ठीकु आहे, उहो चवंदो मां खटियो आहे, हाराइण वारो कॾहिं कोन मञींदो त मूं हरायो आहे। ऐं पूरे पाकिस्तान में इहे थिए जंहिं बि पार्टी खटियो आहे या जंहिं पार्टी हारायो पियो आहे। इवन तव्हां ईंदो असांजे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा काफ़ी मेंबर अहिड़ा आहिनि जेके दांह था कनि असां सां चीटिंग थी आहे। सही सिंध में त घणो करे घणी दांह था कनि पिया, पर पंजाब में बि दांहूं कनि पिया। त उन सिस्टम खे मां पहिरियों चयो न त असांजा सिस्टम सही न आहे। बिल्कुलु जेकॾहिं अदारा सही हुजनि न, अदारा सही हुजनि त ऑटोमेटिकली सभु ख़राबियूं ख़तमु थी वेंदियूं। असांजो सिस्टम जॾहिं सही थींदो, असां इलेक्ट्रोल रिफॉर्म्स आंदासीं ऐं आणींदासीं, पोइ तव्हां ॾिसंदव त जेको आहे मां सम्झां थो कंहिं माण्हू खे बि इहो भले उहो हाराईंदो या खटींदो पर घटि में घटि इहा दांह न कंदो मूंसां धांधली थी आहे। अच्छा उहो ठीकु आहे, उहो सिस्टम जेसिताईं बहितर थिए, पर तव्हां नथा सम्झो त जेको ॻाल्हि असांजे जेके सियासी क़ाइदीन आहिनि उहे बि कनि था त मुस्लिम लीग नून पंजाब जी पार्टी थी वई, तरीक़े इंसाफ़। तव्हांखे मां सिंपल मिसाल ॾियां, तव्हां ॾिसो सिंध जो मिसाल जीअं तव्हां चओ पिया, सिंध में जेकॾहिं ॾिसो इस्माइल राहू आहे त उन हरायो 800 वोटनि सां। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां ईंदो असांजो जेकाबाद में ईंदो असलम अबड़ो आहे त 150 वोटनि सां। ऐं पंवर साहिब आहे 1500 या 1200 या 800 साईं वोटनि गौसली सां। शाह त वॾी लीड सां रहियो आहे। न साईं गौसली शाह उते तव्हां ॾिसो उन हल्के में मर्डर थिया नी, सही पाण ख़ुदि MLA साहिबु रूपोश आहे, उते मर्डर थिया नी, धांधली जा त रिकॉर्ड उते टुटी आहे। त हर जॻह ते ईअं थियो आहे पए। जेकॾहिं अॻु में पीपल्स पार्टी स्वीप कंदी हुई, हाणे भली असां चऊं इलेक्शन फेयर थी, मूं चयो हल फेयर ई थी इलेक्शन, पर तव्हां मार्जिन ॾिसो वञी केतिरो वञी बचियो आहे, 200, 500, 1000। सही त जेकॾहिं इहा ई ॻाल्हि रही ऐं इलेक्ट्रोल रिफॉर्म्स थी वियूं, तव्हां ॾिसो त अॻिते हली करे सिंध में बि वॾी तब्दीली अची न, पर सिंध जा माण्हू ज़ाहिर आहे उन्हनि में हिकिड़ी ख़्वाहिश बि हुई, तव्हांखे बि नज़र आई हूंदी, लोकल गवर्नमेंट वारो निज़ाम आयो, MQM सां गॾिजी हुकूमत ठाहिण वारा मामला ॿिया, सिंध जे माण्हू ॻोल्हा पिए कई त को मुतबादिल अचे, त मुस्लिम लीग नून आख़िर मुतबादिल छो न साबित थी बिल्कुलु। तव्हां ॾिसो तव्हांखे मां ॿुधायां थो, हाणे मां तव्हांखे तव्हां वागुंरु मुस्लिम लीग फंक्शनल जे हवाले करे छॾियूं, तव्हां त मैदानी छॾे वियो। न न न न असां उहा ई ॻाल्हि कईसीं, बाबा तव्हां अचो गॾिजी वेही करे प्लेटफॉर्म तां असीं इलेक्शन विढ़ूं, जीअं घटि में घटि असां फाइट बि करे सघूं। ॻाल्हि सिधी आहे, सिंध में पीपल्स पार्टी जी अक्सरियत आहे, इहो त नो डाउट, इहा त ॻाल्हि मञण जी आहे जेका मंझे बि अथी। असां चयोसीं त उते वेही मुक़ाबिलो कजे, पर उन में थियो ईअं त असां सां हर जॻह ते दादू में ॾिसो लियाकत जतोई वारनि सां उते बि धांधली थी वई। तव्हां जेकाबाद में तव्हां अचो, तव्हां बदीन में अचो, तव्हां खैरपुर में अचो, ऐं इवन थर में तव्हां अचो, त ॻाल्हि इहा आहे त अॻे खां हाणे तव्हां ॾिसो केतिरो फ़र्क़ु आहे। मां चयो चलो इलेक्शन फेयर आहे, पर असां वञी हारायो आहे किथे 1500 वोटनि आहे, किथे 1000 वोटनि आहे, किथे 800 वोट आहे, किथे 250 आहे, जेको अॻु में मुक़ाबिलो ई कोन हूंदो हुयो। सही त एतिरो त फ़र्क़ु अची वियो आहे न आवाम में। जेको ॿिटो बल्दियाती निज़ाम आयो, ॿिटे बल्दियाती निज़ाम ते जेतिरा माण्हू रोड ते निकिता, इहो कॾहिं बि कोन थियो पीपल्स पार्टी जे लाइ सिंध में माण्हू पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु निकिरनि, पहिरियों दफ़ो ई निकिता। बिल्कुलु ऐं उन में तव्हां जेको सिंधी माण्हू सिंधियुनि जे हूंदे सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदे कराची में नौकिरी न करे सघे, कराची में कॉलेज में दाख़िला न वठी सघे, कराची यूनिवर्सिटी में उनजी एडमिशन न थी सघे, कराची में उनजे लाइ घुमण लाइ मसइला थी वञनि, त इहे सभु मसइला माण्हुनि मुतबादिल पए ॻोल्हे, माण्हू मुतबादिल खे वोट बि ॾिना, पर उते असां वटि अञा सिस्टम एतिरो मज़बूत न थियो आहे जेको हाणे हली करे जेके इलेक्ट्रल रिफॉर्म्स अची वियूं ऐं तकबंदियूं सही थी वियूं, त मां सम्झां थो तव्हांखे वॾी तब्दीली। थोरो टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन असां सां गॾु रहिजो, डॉक्टर दर्शन लाल साहब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो असां जारी रखंदासूं। अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, इहे सभु इशू आहिनि सिंध जे हवाले सां आहिनि, माण्हू ॿुधणु चाहिनि था। इसहाक डार साहब
तकरीर कई जेका पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस बजट स्पीच में बि उन चयो, पोस्ट बजट में बि चयो त असां जेको हीअ सर्कुलर डेट आहे उहो असां 60 ॾींहंनि में ख़तमु कंदासूं, 502 अरब रुपया, ऐं उनखां पोइ 2 महीननि अंदरि जेको आहे इहो ख़तमु थी वेंदो ऐं बिजली जी सूरत हाल बहितर थी वेंदी। इस्लामाबाद में असां वेठा आहियूं, हिते ॾिसूं था त 12-12 कलाक लोड शेडिंग हुई इस्लामाबाद जहिड़े शहर में। हिते हाणे उहा घटिजी अची 5-6 कलाकनि ते पहुती आहे। पर असां सिंध में उतां दाऊं पियूं अचनि त पंजाब में बि लोड शेडिंग घटि थी आहे, सिंध जी लोड शेडिंग उते हाणे टाइम वधी वियो आहे। त इहो छो आख़िर अहिड़ो फ़र्क़ु रखियो पियो? छा जेको पीपुल्स पार्टी दौर में मियां शहबाज शरीफ़ दाऊं कंदो हो त पंजाब जे हिसे जी गैस न पई ॾिनी वञे, बिजली न पई ॾिनी वञे, छा उहो प्लान पियो कयो वञे सिंध जे माण्हुनि खां? न प्लान न पियो कयो वञे। उन में इहो आहे त असां चाहियूं था त जेका बि बिजली जी लोड शेडिंग आहे मुनसिफ़ाने तरीक़े सां हर इलाइक़े ते ओतिरी थिए जेतिरी कंहिं बि हिकु जॻह ते थिए थी पई, पूरे पाकिस्तान में उन हिसाब सां थिए। जेकॾहिं अॻु में तव्हां ॾिसंदो फैसलाबाद में या जेके बि असांजा बि ज़ोन सनती शहर आहिनि उते बि 20-20 कलाक लोड शेडिंग हूंदी हुई। जेकॾहिं उनखे हाणे 4 कलाक वधीक मिली वई, 16 कलाक थी लोड शेडिंग, ऐं असां वटि जेकॾहिं अॻु में 8 कलाक हुई, जेकॾहिं 14 कलाक थी या 12 कलाक थी, पोइ त माण्हू खे महसूसु थींदो हुयो त असां लोड शेडिंग घणी थी वई आहे अॻे खां। पर जेकॾहिं ओवरऑल तव्हां ॾिसंदव त पूरे पाकिस्तान में किथे घटि थी आहे, किथे वधी आहे, त उनजो बैलेंस तव्हां बि त हाणे सिंध सां तालुक़ु रखो था। सिंध में जिन इलाइक़नि में पहिरीं 12 कलाक थींदी हुते हाणे 16 कलाक पई थिए। माना इहो सम्झ में अचे थो त जेकॾहिं मुल्क जे ॿियनि हिसनि में जिते 12 कलाक हुई 10 कलाक थी आहे, 8 कलाक थी आहे, सिंध में 12 कलाकनि मां भला 11 कलाक अचे न, उते वधाए 16 कलाक करे उहो तव्हांखे मां ॿुधायां, उहो उनजो ॿियो लोकल इशू आहे। लोकल इशू में उहो छा थो थिए पियो, जेके ॿाराड़ी आहे ख़ासि करे उन सां ज़्यादती आहे। सिंध में त वॾी ज़्यादती थिए थी पई। जेके ऑफिसर्स आहिनि, जेके इंजीनियर्स आहिनि, उहे लोड शेडिंग खे एक्स्ट्रा करे था अचनि पिया। छा आहे त इहो तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे, कुंडी सिस्टम खे रोकनि कोन था पिया, उनमें सभु मुलवस हूंदा आहिनि। ऐं उन खे कंट्रोल करण जे लाइ हू जेको आहे त इन खे टाइम खे वधाए छॾींदा आहिनि। जेतिरो टाइम वधीक बिजली बंदि रहंदी ओतिरो टाइम लॉसिस घटि थींदा, उनखे पंहिंजी नौकिरी बचाइण जे चकर में हू ईअं कंदा। हीअ लोकल आहे। बाक़ी लोड शेडिंग हर पूरे पाकिस्तान में हर जॻह ते तव्हां शेड्यूल जेकॾहिं वठंदो तव्हांखे हिकु जेतिरी मिलंदी, उनमें किथे घटि किथे वधि। सिंध जो थर कोल वारो मनसूबो आहे, ज़ाहिरा मुशरफ जे दौर खां कमु हले पियो, अञा ताईं को नतीजो कोन्हे आयो साम्हूं। मुस्लिम लीग नून जी हुकूमत आई आहे, तव्हां जो बहरान तव्हांजो एजेंडा ते बिल्कुलु टॉप ते आहे। ऐं मियां साहब काफ़ी भेरा चई चुको आहे त थर कोल असांजे तवानई जो बहरान ख़तमु करण में तमामु घणो मददगार थी सघे थो। पर असां ॾिठो हीउ जेको बजट आयो, इन बजट में एतिरा पैसा मुस्लिम लीग नून जी हुकूमत न आहिनि रखिया जंहिंमां लॻे त हू थर कोल मां बिजली जी पैदावार हासिलु करण में संजीदा आहे, कुझु करणु चाहे थी। उहो त असांखे अक्स नथो मिले PSDP मां। न, उन जो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन में जेका मीटिंग्स थियूं उनमें जेके दानिश्वर हुया, जेके बि माहिरीन आहिनि, छो जो मां त इन जो माहिर आहियां कोन तवानाई जो, उन में उन्हनि इहा ई ॻाल्हि कई पए त जेको आहे कोयलो जेका जल्दी हिकु आहे शॉर्ट टर्म प्रोग्राम आहिनि, ॿिया आहिनि लॉन्ग टर्म प्रोग्राम। ठीकु आहे। शॉर्ट टर्म प्रोग्राम इहो आहे त जेतिरो जल्दी थी सघे तव्हां, छाकाणि थर कोल ते कमु थींदो, उनमें टाइम लॻंदो। उन टाइम खां पोइ वञी करे उनजो कोयलो निकिरंदो जेको उन जे कमु ईंदो, एनर्जी जे कमु ईंदो। ऐं जेको इमीडिएट आहे उहो असांखे या त ॿाहिरां किथां अरेंज करिणो पए या बिजली किथां ॿाहिरां वठणी पए। ऐं त उन जे लाइ जेको हिन ते बजट रखियो वियो आहे, इहो अॻिते हली करे इनखे वधंदो, इहो वधाए करे थर कोल ते बाक़ाइदे असांजी पूरी प्लैनिंग आहे, पूरी मनसूबाबंदी आहे त इनखे एतिरो मथे, छाकाणि हिते तव्हां ॾिसो एॾो मुंहिंजे ख़्याल में एशिया जो टॉप में हूंदो हिते असां वटि, उन में हिकिड़ो इहो बि आहे। ऐं इहो अलाए केतिरनि 100 सालनि खां बि वधीक केतिरनि सालनि ताईं इहो असांजो हलंदो, ऐं हिते बिल्कुलु असांजो फोकस बि आहे ऐं असां इनखे जेको आहे कमु बि कंदासीं अॻिते। अच्छा, हाणे असां ॾिठो मुस्लिम लीग जो गुज़िरियल जेको हुकूमती दौर हो, उन में असांखे लाहौर खां इस्लामाबाद मोटरवे बि नज़र अचे थो, इस्लामाबाद खां मरी मोटरवे बि नज़र अचे थो, इस्लामाबाद खां पिशावर मोटरवे बि नज़र अचे थो, इस्लामाबाद खां फैसलाबाद मोटरवे बि नज़र अचे थो। छा मोटरवे रुगो पंजाब जे माण्हुनि लाइ आहिनि, बाक़ी सिंध जा माण्हू, ॿियनि बलोचिस्तान जा माण्हू, उन्हनि जी ज़रूरत कोन्हे मोटरवे? हींअर असां तव्हांजी हाणे जेका बजट आहे उहा बि फैसलाबाद खां तव्हां मुल्तान मोटरवे लाइ पैसा त रखिया आहिनि, सिंध में कराची खां हैदराबाद वारे लाइ बि रुगो ऐलान आहे, पैसा कोन्हे। न ॻाल्हि ऐलान जी न, बिल्कुलु मियां साहिब जो त इहो शुरू खां वठी इहो मंशूर बि आहे, मनसूबो बि आहे त गवादर खां वठी करे हेॾां सेंट्रल एशिया ताईं इहो मोटरवे वठी वञिजे, छाकाणि त इहो ठहण सां असांजूं नयूं राहूं बि खुलंदियूं, नया रस्ता बि खुलंदा,
इकोनॉमिक्स जे लाइ ऐं असांखे इकोनॉमिकली असां साउंड बि थींदासीं ऐं उनमें थोरो टाइम त लॻंदो। हींअर मुल्क जो ख़ज़ाने जी तव्हांखे पाण ख़बर आहे ऐं कराची ताईं बि मियां साहिब जो इहो ई बीहन आहे त भई कराची ताईं मोटरवे ठहे, ग्वादर ताईं ठहे, हेॾां सेंट्रल एशिया ताईं वञे, पर बल्कि हेॾां हज़ारा साइड खां बि हेॾां बि जेको आहे मथे कश्मीर इहो सॉरी चाइना ताईं हेॾां बि हा हेॾां बि जेको आहे मोटरवे हुजनि पिया। ऐं इहो त मां सम्झां थो इन ॻाल्हि खां त कोई मियां साहिब खे रोके बि कोन थो सघे पियो, माण्हू भले चिलाईंदा रहनि या कुझु बि चवंदा रहनि। हीउ बजट असांजो जेको 2-3 महीननि जो बजट आहे, जेकॾहिं मुल्तान खां फैसलाबाद ताईं ठही वियो मोटर त उनखां अॻिते मुल्तान खां पोइ त सिंध शुरू थिए थी पई। डॉक्टर साहिब तव्हां ज़ाहिर तव्हां बि मामला ॾिसो था, चवनि त इहो था त लाहौर रायविंड खां वठी मरी मियां साहिब जे बंगले ताईं इहो मोटरवे इन मक़सद लाइ ठहियो आहे त मियां साहिब लाहौर खां निकिरे मोटरवे ज़रिए वञी मरी पहुचे। पोर्ट सिटी तव्हांजी कराची आहे, सॼी तव्हांजी ट्रांसपोर्ट उतां थी थिए, सभु शयूं जेके इम्पोर्ट एक्सपोर्ट उतां थियूं थियनि, शुरू तव्हांखे पोर्ट सिटी खां करणु खपे। इहो छा आहे त लाहौर खां शुरू करे तव्हां वञो मरी। मंशूर जेकॾहिं तव्हां असांजो ॾिसंदो त उन मंशूर में बाक़ाइदे असांजी एजेंडा आहे इहा त असां कराची खां हिन मोटरवे खे कराची ताईं खणी वेंदासीं, होॾां ग्वादर ताईं खणी वेंदासीं। हीअ असांजी मंशूर में इहा ॻाल्हि आहे। बिल्कुल त उन जे लाइ तव्हां थोरो सब्र कयो। असां मथे साल कागज़नि जी ॻाल्हि डॉक्टर साहिब पंहिंजी जाइ ते आहे, ॻाल्हि आहे त ऑन ग्राउंड छा आहे। मंशूर कागज़ न हूंदो आहे, तव्हां 3 न ऑन ग्राउंड छा आहे, तव्हां 3 महीननि जी ॻाल्हि नथो करे। हा इहो बिल्कुलु इक़्तिदार में अची चुका आहियो। उन महिल त जॾहिं मोटरवे ठहियो उनखां पोइ घणो टाइम मियां साहिब हुकूमत में रहिया। 99 में त कू करे उनजी हुकूमत खे ख़तमु कयो हुयो। सही बिल्कुलु ठीकु आहे न। त 90 में मोटरवे कोन ठहियो हुयो, 97 में ठहियो हुयो। न पर किथे दुनिया में आहे त उबता माना लाहौर खां तव्हां हलिया वञो मरी, लाहौर खां तव्हां पोर्ट सिटी वञो, उबता तव्हां कंहिंखे था चओ पिया? लाहौर खां तव्हां विया आहियो मरी मोटरवे खणी। तव्हांखे हाणे वेठा आहियूं, तव्हांखे मां बिल्कुलु यकीन ॾियारियां। लाहौर खां तव्हां विया आहियो पेशावर, तव्हां लाहौर खां जेकॾहिं तव्हांजो इरादो आहे त पोर्ट सिटी खे सॼे दुनिया सां और सॼे मुल्क सां ॻंढिजे त जीअं असांजी इम्पोर्ट एक्सपोर्ट उन हवाले सां तिजारती मक़सदनि खां सनती मक़सदनि सां त तव्हां लाहौर खां या कराची वञो आहे या कराची खां लाहौर अचो आहे। हिते त कराची वारो रस्तो उहो उते ई पियो आहे, तव्हां लाहौर खां पिया मथे वञो। साईं तव्हां इन ॻाल्हि ते छा था अचो? तव्हां सिर्फ़ु ॾिसो जो हैदराबाद खां कराची ताईं सुपर हाईवे आहे। पोएं दौर में केतिरनि सालनि खां वठी तव्हां उन ते वेंदो, तव्हांखे लॻंदो कोन को मां सुपर हाईवे ते सफ़र कयां थो पियो। सही बिल्कुलु ठीकु आहे न। त उहे शयूं बि ईअं पियूं आहिनि जे मियां साहिब जेके कमु शुरू कया, जेके रोड सेक्टर में मियां साहिब जे खां तरक़ी वठराई मुल्क उनखां पोइ कम बि कोन्हे थियो हुयो। हाणे बि तव्हां पाण चओ था, तव्हां हाणे पाण चओ था त भई लाहौर खां इहो फैसलाबाद खां मुल्तान ताईं ठहे पियो। हेॾा पिशावर त मियां साहिब कोन थो वञे, पिशावर में त घर न आहिनि मियां साहिब जो, मुल्तान में त घर न आहिनि। मुल्तान वञे पियो न मोटरवे, इहा फेसिस में थींदी आहे। हिकिड़ो फेस थियो, उनखां पोइ ॿियो फेस थींदो, मुल्तान खां पोइ हीउ फेस वेंदो हलियो सिंध में, सिंध खां सिधो कराची ताईं वेंदो हलियो ऐं उनखां पोइ ग्वादर ॾाढो। चलो अलाह तव्हांखे तव्हांजे मंशूर ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सिंध जे माण्हुनि खे बि अहिड़ा मोटरवे नसीब थियनि। सिंध जा माण्हू जिन रोडनि ते हींअर सफ़र कनि था उन्हनि रोडनि जी तव्हांखे बि सूरत हाल ख़बर आहे त कहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे सिंध में रोडनि जी। नेशनल हाईवे इंशाल्लाह बहितर थींदी। चलो तव्हांजी वॾी महिरबानी रखो, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, डॉक्टर दर्शन साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। मुस्लिम लीग नून जी हुकूमत जेको मंशूर ॾिनो आहे उन मंशूर जे हवाले सां केतिरो कमु थी करे ओवरऑल मुल्क जी भलाई लाइ, ख़ासि करे सिंध जे माण्हुनि खे वॾियूं उमेदूं आहिनि मुस्लिम लीग नून में, त उन लाइ कहिड़ा ख़ासि क़दम मुस्लिम लीग नून जी हुकूमत खणंदी इहो त ईंदड़ वक़्त में ई पतो पवंदो। पर वरी बि सिंध जे माण्हुनि खे उमेद ज़रूरु रखणु खपे त कुझु न कुझु ज़रूरु उन्हनि जी ज़िंदगी में बहितरी ईंदी। ईंदड़ प्रोग्राम ताईं अता राजड़ करींदो इजाज़त। अल्लाह भाई।